अलाए कॾहिं बाबला शादी थींदी सफ़ा तबाह थी आऊं यार वॾू था थाधलड़ो बि अञा यार ॾे थाधलड़ो बि पियो तबाह करे छॾियो आहे अबे सफ़ा शादीअ जे चक्कर में यार संगत वेठो आहे लॻे थो। यार शादी जे चक्कर में बाबे के चयो बि हुयमि त शादी न करा हाणे हिकिड़ो 200 वारे पन्ने में पूरो मिल्कियत लिखाए वरितो न हक मोहर में हाणे भंग भटारी लाइ पैसो ई न आहे हल बाबा संगत यार भी मदद बाबा मोवारी मदद संगत वे बाबा मसे मसे ज़ाहिर थियो ही यको ॾिसण में ई नथो अचे भला आयो बाबा बाबा ने पियो आहे छा थाधल बटारो थाधल घणो आहे हाँ यार बाबा ॻाल्हि ॿुधे हाँ मालिक यार शादीअ जे चक्कर में हाणे असांखे सफ़ा पुछो करे छॾियो आहे यार छा कयो अथनि वरी अरे बाबा अबे जवा शादी करा हाँ अब चलो छोकिरी तोखे केर कोन थो ॾे हाँ हाँ अच बटे गिलास आना आज सफ़ा ईअं आसमान में पिया उॾींदो आहे बाबला हाज़ुर अरे माई नथी मिले तू भागन वारो है यार भगवान तो साथ अथई तो बस न माई बाबा लक जड़ी गाल पे तो करे बाबा तू वालो खुश हो सी अरे बाबा पिटल असां आहियूं यार तोखे केड़ी खबर लख यार बाबला नकर मूंसां वॾो चक्कर थी वियो आहे कहिड़ो 200 वारो मूंखां दस्तावेज़ में सही वठी हुननि मूंखां पूरो मिल्कियत लिखायो आहे हाणे भंग भटारी लाइ वाह 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 खबर ये छोकरी वारा हर जगह पे ठगी कंदा रे बाबा हाणे भंग भटारी लाइ मां परेशान आहियां यार अञा छड़ो आजाद ही बाबा छद माई बाबा गाल ॿुध यार हां दोस्तों पाम में इराम भी आयो हां बाबा या मां न समझ रहा बाबा शादी के मामले में खत्म क्या खत्म शादी शादी न कर दे यो भलो तो करी बाबा ना शादी खत्म शादी के मामले में चाहे छो भलो है वो मामला खत्म बाबा ये चाहे तो तेरे मैं खाओ में मां मेरा ये ना मामला को मैं खानो छदन है बाबड़ा वो बाबा तो पांच टाइम पे शादी किया मां के मालकन हो तबाह कर बाबा अरे बाबा असा शादी करे फांसी व्या हूं तो वरी शादी लाए परेशान हरू भरू पिटल जण छो तो जाई जा 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 बाबा लगे तो ने के सवाई चढ़ी हो याच बाबा यार सर में ताजे तुम के ओए बाबा एक गिलास बाबा लगे तो आज मैं समझा तो खोटो सवाई हो बाबा आज घर वना सब जान लगो दो या ये न ते डंडो खई वाले बाबे के बजाई तो अबे बाबा आज अल्लाह सही अॼु कर अबे शादी वकाई यार बुधाई यार तो माए कफन बफन जो बंदोबस्त करे छ अरे बाबा हैदर अच्छे बाबा बाबा अली अली बाबा बाबा हैदरी ऐसा बाबा खुले अबे बाबा उसका ख्याल से उतार बाबा और उतान जड़ो ना छा उतान बाबा बाबा उठा बाबा अरे बाबा अल्लाह साईं तो के बहुत बदलो ख्याल सा खैरन सरुगो घर पहुंचे हमरा बाबा
એ જુત્તી કાર્યક્રમ બાબલા તે પેલે એ થઈ ને બાબા એમાં વાળા એને એ. યાર તું હે જુતી તું જા પેલે થઈ છો